मुझो नालो दृशिका अडवानी है। अॼु मां भगवती नवानी दीदी के ट्रिब्यूट ॾियणु चाहींदसि छो त उन्हनि जी वरसी आहे। मां बचपन खां उन्हनि जा गाना ॿुधंदी आई आहियां ऐं गाननि सां गॾु उन्हनि जा लाॾा ॿुधंदी आई आहियां छो त भगवती नवानी दीदी लाॾनि जे लाइ जाम मशहूरु हुई ऐं देश में विदेश में हर जॻह उन्हनि जा लाॾा ॾाढा मशहूरु आहिनि। त अॼु मां उन्हनि जे लाॾनि जो हिकु नंढो सो मैशअप ॻाए ॿुधाईंदसि ऐं उहो मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे स्टाइल में उहो उन्हनि लाइ ट्रिब्यूट आहे। राणा वञ न छॾे पको मां झलींदीसि, ओ राणा वञ न छॾे पको मां झलींदीसि, पको मां झलींदीसि मूड़ो की न छॾींदीसि, पको मां झलींदीसि मूड़ो की न छॾींदीसि, राणा वञ न छॾे पको मां झलींदीसि, ओ राणा वञ न छॾे पको मां झलींदीसि। अखड़ियूं लाडल जूं बरन मशाला, अखड़ियूं लाडल जूं बरन मशाला, बरन मशाला बरन मशाला बरन मशाला, अखड़ियूं लाडल जूं बरन मशाला, काजल ज़ोर लगायो लगायो लगायो, राणा वञ न छॾे पको मां झलींदीसि, मुंहिंजा वया लाॾा शल राज माणींदे, मुंहिंजा वया लाॾा शल राज माणींदे, राज माणींदे सुहिणी कुंवार आणींदे, राज माणींदे सुहिणी कुंवार आणींदे, मुंहिंजा वया लाॾा शल राज माणींदे, सखर जो सोनारो घर में घुराया, सखर जो सोनारो घर में घुराया, पंहिंजे लाॾीअ लाइ चूड़ा मां घराया, पंहिंजे लाॾीअ लाइ चूड़ा मां घराया, करियां जान कुर्बान करियां जिंद कुर्बान, मुंहिंजा वया लाॾा शल राज माणींदे, सखियूं सेज गुलनि सां सजायो, सखियूं सेज गुलनि सां सजायो, जानी जोड़ल वठी कुंवार आयो, आयो रे जानी जोड़ल वठी कुंवार आयो, मुंहिंजा वया लाॾा शल राज माणींदे, राणा वञ न छॾे पको मां झलींदीसि, जानी जोड़ल वठी कुंवार आयो। भगवती नवानी दीदी अॼु ताईं असां यंग जनरेशन लाइ इंस्पिरेशन आहिनि। असां अॼु ताईं उन्हनि जा कई गाना ॿुधंदा आहियूं। मुंहिंजा बि कई फेवरेट गाना आहिनि उन्हनि जा, जीअं सिक में आहे जेको उन्हनि ॻातो आहे उहो बि मूंखे ॾाढो वणंदो आहे। इहो मुंहिंजो ट्रिब्यूट हो भगवती नवानी दीदी जे लाइ। ऐं अगरि तव्हांखे बि सिंधी में ॻाइण जो शौक़ु आहे या तव्हांखे सिंधी गाना ॿुधण बि वणंदा आहिनि ऐं गुनगुनाइण वणंदा आहिनि त तव्हां बि पंहिंजो वीडियो रिकॉर्ड करे इंस्टाग्राम ते विझो ऐं असांखे टैग कयो, सिंधी फिल्म फेस्टिवल खे मूंखे दृशिका अडवानी खे टैग कयो त असां बि तव्हांजा ट्रिब्यूट्स ॾिसूं ऐं असां सभई वधीक वधीक ॻायूं ऐं वधीक उन्हनि खे यादि कयूं। जॾहिं तव्हां इहो वीडियो विझो था त तव्हां हैशटैग भगवती नवानी वरसी जो हैशटैग विझो त असां तव्हांखे ॻोल्हे सघूं ऐं असां वधीक शेयर करे सघूं। त तव्हांखे अगरि इहो वीडियो वणियो त तव्हां असांखे फॉलो करे था सघो इंस्टाग्राम ते, मूंखे फॉलो करे था सघो डॉक्टर सिंह जे नाले सां ऐं सिंधी फिल्म फेस्टिवल खे फॉलो कयो। तव्हांखे अगरि इहो वीडियो वणियो आहे त तव्हां प्लीज़ लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो सिंधी फिल्म फेस्टिवल खे। एंड थैंक यू, बाय।